मालूम थियो तो को बि माण्हू जेको बग़ैर कंहिं शरई उज़र जे निकाह नथो करे उहो गुनाहगार आहे ऐं प्यारे पैगंबर जी सुन्नत जो तारिक आहे। हा जेकॾहिं को शरई उज़र आहे, बिलफर्ज़ को माण्हू अहिड़ियुनि बीमारियुनि में वरतल आहे जिस्मानी या ज़हनी, जंहिंजे करे हू हक़ ज़ौजियत अदा करण जे क़ाबिल कोन्हे, या घरवारी जी सार संभाल रहण जे लाइक़ नाहे, अहिड़ो माण्हू माज़ूर आहे ऐं जेकॾहिं निकाह नथो करे त गुनाहगार कोन्हे। या को माण्हू इंतहाई माली परेशानी में वरतल आहे, अगरचे उनखे बि घुर्जे अल्लाह ते तवक्कुल करे निकाह करे, ऐं घणो करे असांजो ख़ुदि जो मुशाहिदो आहे जेके माण्हू निकाह कंदा आहिनि रब्बुल आलमीन उन्हनि जे रिज़्क़ में बरकतूं फरमाए छॾींदो आहे। इहो ई सबबु आहे जो अल्लाह जे नबी फरमायो त निकाह मुंहिंजी सुन्नत आहे। अलबत्ता तव्हां ॾिसो दुनिया जे अंदरि काफ़ी अहिड़ा मज़ाहिब आहिनि, ईसाइयत आहे, ॿुधमत आहे, ॿिया बि अहिड़ा मज़हब आहिनि जिन में शादी न करण नेकी जी अलामत आहे। शादी न करण पोइ नतीजो छा निकिरंदो आहे? इंसान जी फितरी ख़्वाहिश मौजूदु हूंदी आहे, अहिड़ा माण्हू अंदरूने खाना गुनाह जा कम कंदा आहिनि। ज़ाहिरी तौर ते चवंदा आहिनि त असां गैर शादीशुदा आहियूं, छो त असांजे मज़हब जे अंदरि शादी न करणु बहितर आहे, पर पंहिंजी फितरी ख़्वाहिश खे रोके न सघंदा आहिनि ऐं नतीजतन लिक जे अंदरि गुनाहनि जा मुर्तकिब थींदा आहिनि। पर दीन इस्लाम दीन फितरत आहे, जे असांखे ॿुधायो माण्हू जॾहिं बालिग़ थिए थो, जवान थिए थो, उन जे जिस्म में उन जे ज़हन में तब्दीलियूं अचनि थियूं ऐं उनखे तलब महसूस थिए थी त आउं निकाह करियां, ऐं निकाह बुराई खां बचण जो वॾो ज़रियो आहे। इन जे करे सही बुखारी में अचे थो, हिकु दफ़े अल्लाह जो प्यारो पैगंबर नौजवाननि जी हिकु मजलिस खां अची लंघियो जिते नौजवान वेठल हुआ। पाण फरमाइनि था, या माशर शबाब मन इस्तता मिनकुमुल बात फलियतज़व्वज फ़इन्नहु अग़ज़्ज़ु लिलबसर व अहसनु लिलफ़र्ज। ऐं नौजवान जमात, अवामा जेके निकाह जी शादी जी ताक़त आहे उनखे घुर्जे शादी करे, छो त शादी जो वॾो फ़ाइदो छा आहे? अवां जूं नज़रूं झकियूं थी वेंदियूं, अवां जूं नज़रूं हेठि थी वेंदियूं, बदनिगाही खां तव्हीं बची वेंदा, ऐं निकाह तव्हांजी शर्मगाह खे बुछड़ाई खां बचाइण वारी शइ आहे। इहो ई सबबु आहे जॾहिं को शादीशुदा ज़िना कंदो आहे त शरीयत उन जी सज़ा रजम रखी आहे, संसार करण रखी आहे, मौत जी सज़ा रखी आहे। छाजे करे? जॾहिं हू शादीशुदा आहे, पंहिंजी फितरी ख़्वाहिश शरई तरीक़े मुताबिक़ पूरी करे सघे थो त पोइ उन लाइ कहिड़ो जवाज़ आहे जो हराम रस्ता ॻोल्हे थो, हराम कमु करे थो। तंहिंजे करे शरीयत शादीशुदा ज़ानी जे लाइ सज़ाए मौत जी सज़ा मुक़ररु कई आहे। त ही निकाह अल्लाह जे प्यारे पैगंबर जी सुन्नत आहे। अॻे जेके अंबिया किराम गुज़री विया, अल्लाह ताला फरमाए थो उन्हनि जूं ज़ालूं बि हुयूं, उन्हनि जो बि औलाद हो, ऐं दीन इस्लाम निकाह खे तमामु वॾो दर्जो ॾिनो आहे। अल्लाह ताला सूरह निसा जी आयत नंबर 31 में
निकाह जे लाइ लफ़्ज़ आंदा आहिनि मीसाकन गलीज़ा, यानी हिकिड़ो पक्को ऐं पुख्तो अहद, मज़बूत अहद, जेको हक़ीक़त में सिर्फ़ मर्द ऐं ज़ाल जे विच में कोन्हे, बल्कि निकाह ॿिनि ख़ानदाननि जे विच में आहे। इहो ई सबबु आहे जॾहिं शादी थींदी आहे त ॿ अणॼाण अजनबी ख़ानदान क़रीब थी वेंदा आहिनि, ऐं जॾहिं तलाक जी नौबत ईंदी आहे, अल्लाह ताला रहम फरमाए त सिर्फ़ ज़ाल ऐं मुड़ुस धार कोन थींदा आहिनि, बल्कि ॿ ख़ानदानदार थी वेंदा आहिनि। तंहिंजे करे इस्लाम उनखे पुख्तो अहद करार ॾिनो, हत्ता कि अल्लाह जे प्यारे पैगंबर इन ई निकाह खे सदको करार ॾिनो, घरवारी सां हम बिस्तरी खे सदको करार ॾिनो। ऐं यकीन सां चवां थो, इस्लाम जेको निकाह खे ऐं घरवारी सां हम बिस्तरी खे जंहिं नमूने सां बयानु कयो आहे, दुनिया जे कंहिं मज़हब निकाह खे इहो दर्जो कोन ॾिनो आहे। सदको इबादत आहे न, इन में त को शक कोन्हे, सदको इबादत आहे, माना घर वारी सां हम बिस्तरी करण बि नेकी ऐं इबादत आहे। सहाबा हैरत इज़हार कयो, अल्लाह जा रसूल इहो वरी कीअं? पाण सुगरा फरमाइनि था, मूंखे ॿुधायो, जेकॾहिं इहो कमु हम बिस्तरी के अहिड़ी जाइ ते करे जिते जाइज़ न आहे के गैर औरत सां, त इहा शइ गुनाह ऐं बुराई आहे या कोन्हे? साहबा अर्ज़ कयो, अल्लाह जे रसूल यकीनन, गैर औरत वटि वञे थो, बुछड़ो अमल करे थो, गुनाह आहे, बुराई आहे, त पाण फरमाइनि था बुराई जे मुक़ाबले में नेकी थींदी आहे। त घरवारी सां बिस्तरी खे इस्लाम सदको करार ॾिनो, एॾो वॾो दर्जो। ऐं अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि जेका रब जे कलाम जी फसाहत आहे, बलागत आहे, अज़मत आहे, निकाह जो मक़सद अल्लाह ताला सिर्फ़ ॿिनि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। ऐं जेकॾहिं गौर कंदो त इन्हनि ॿिनि लफ़्ज़नि सां ॿ बातिल निकाह तिन जो रद्द थियो वञे, जेके अॼु बि माण्हुनि में राइज आहिनि। हिकिड़ो हलालो बातिल निकाह, ॿियो मुतो बातिल निकाह। अल्लाह ताला छा थो फरमाए? सूरह निसा जी 24 नंबर आयत फरमाई, जॾहिं मोमिन मर्द मोमिना औरत सां निकाह कंदो आहे, नियत छा हूंदी आहे? मुहसिनीन गैर मुसाफिहीन। मुहसिनीन जी माना आहे, जे औरत सां निकाह कंदो आहे, नियत हूंदी आहे त इहा औरत मुंहिंजे निकाह जे क़ैद में रहंदी। मुहसिनीन जो लफ़्ज़ निकितो आहे हिसन मञा, अरबी में हिसन चइबो आहे किले खे, किलो दुश्मन खां बचा जे लाइ हूंदो आहे। हिते इशारो कयो वियो त जॾहिं मोमिन शादी करे कंहिं मोमिना औरत सां, इन ई नियत सां करे त इहा औरत हमेशह मुंहिंजे निकाह जे क़ैद में रहंदी, गैर मुसाफिहीन। ईअं न हुजे जो पंहिंजो मक़सद पूरो करे, ख़्वाहिश पूरी करे उनखे छॾे ॾे। हाणे भई गौर करियो, हलाले जे अंदरि इहा नियत ई कोन्हे। नियत छा हूंदी आहे? त हिकु राति चंद ॾींहं औरत मां फ़ाइदो वठी उनखे छॾे ॾिबो, नियत आई कोन। इहो ई सबबु आहे, नोट कजो मुंहिंजो नुक़्तो, हलाले करण वारा कॾहिं अलल ऐलान इहो हलाले जो निकाह कोन कंदा आहिनि। अॼु ताईं तव्हां मां कंहिंखे हलाले जे निकाह जो कार्ड मिलियो? कॾहिं दावत मिली? कॾहिं वलीमे में तव्हां शरीक थिया? भई निकाह सां गॾु त वलीमो हूंदो आहे न, पोइ छो था लिकाइनि? संदन ज़मीर मलामत करे थो त इहो हराम कमु आहे, लानती कमु आहे, मतां दुनिया खे ख़बर पवे, तंहिंजे करे लिक में कयो वञे थो। निकाह अलल ऐलान कयो वेंदो आहे, दावतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, वलीमा कया वेंदा आहिनि, छो त हलाल कमु आहे। हलाल कमु माण्हू ज़ाहिर ज़हूर कंदो आहे, हराम कमु माण्हू लिक में कंदो आहे। वरी तव्हां ॾिसो मुतो,
मुते में बि इहा ई ॻाल्हि आहे। चंद ॾींहं, चंद कलाक, चंद महीना वरी बि औरत खे छॾिणो आहे। अल्लाह ताला इन ॿिनि लफ़्ज़नि में ॿिनि बातिल निकाह जूं धजियूं उड़ाए छॾियूं। ऐं तव्हां ॾिसो, पंहिंजो पाण खां पुछो, जॾहिं को बि माण्हू पंहिंजी न्याणी के माण्हू खे निकाह में ॾींदो आहे, जेकॾहिं अॻु में ख़बर पइजी वञे बिल फर्ज़ त मुंहिंजो थियण वारो नाठी मुंहिंजी न्याणी खे 5 सालनि खां पोइ तलाक ॾेई छॾींदो, छा उहो माण्हू पंहिंजी न्याणी उन माण्हू खे निकाह में ॾींदो? कॾहिं बि न। हालांकि 5 साल वॾो अरसो आहे, कॾहिं कोन ॾींदो। छो तूं ॼाणे थो त हिन माण्हू जी नियत मुंहिंजी न्याणी खे हमेशह में निकाह में रखण जी न आहे। 5 साल हालांकि वॾो अरसो आहे। त सोचो, चंद ॾींहं, चंद महीना, चंद कलाक, कॾहिं निकाह थी सघे थो? अल्लाह ॿिनि लफ़्ज़नि जे अंदरि बातिल निकाहनि जो रद्द करे छॾियो, मोहसिनीन गैर मुसाफ़िहीन। ऐं उन खां पोइ दोस्तो, निकाह जी अॻु में ज़िक्र कयुमि त सिर्फ़ 2 फर्दनि जे अंदरि कोन्हे, 2 ख़ानदाननि जे दरमियान आहे। ऐं उन जे अंदरि सिर्फ़ जिन्सी ताल्लुक़ मक़सद कोन्हे। ॾिसो न, अमेरिका यूरोप जे अंदरि शादियूं छो नथियूं वञनि? अक्सर तव्हां ॾिठो हूंदो, चंद महीननि खां पोइ, चंद सालनि खां पोइ शादियूं ख़तम, तलाक थी वेंदी आहे। वरी माई वञी कंहिं ॿिए मर्द सां निकाह कंदी आहे, मर्द वञी ॿी औरत सां निकाह कंदो आहे। छो? उन्हनि जे नज़दीक शादी सिर्फ़ जिन्सी ताल्लुक़ जो नालो आहे। पोइ जॾहिं जिन्सी ताल्लुक़ कमज़ोर थींदो आहे, ज़ाल ऐं मुड़ुस पंहिंजूं राहूं अलहदा करे छॾींदा आहिनि। पर इस्लाम अज़ीम दीन आहे। दे असांखे ॿुधायो त ही घरवारी घरवारे जो रिश्तो सिर्फ़ जिन्सी ताल्लुक़ ताईं महदूद कोन्हे। अल्लाह ताला फरमाए थो, ये घरवारियूं तव्हांजे लाइ इन जे लाइ आहिनि लितस्कुनू इलैहा, तव्हीं उन्हनि वञा सुकून महसूस करियो, सुकून हासिल करियो। अल्लाहु अकबर। तंहिंजे करे इस्लाम इन खे वॾो दर्जो ॾिनो आहे ऐं अल्लाह जे नबी इन खे पंहिंजी सुन्नत करार ॾिनो आहे। बल्कि माण्हू क़ुर्बान वञे अल्लाह ताला जे पाक कलाम जी अज़मत तां, उन जी फ़साहत ऐं बलागत तां। जी अॻु में पेश कयमि, मोहसिनीन गैर मुसाफ़िहीन, वरी चंद लफ़्ज़ ॿिया ॿुधंदा हलो। दुनिया जो को किताब शादी खे अहिड़े तरीक़े सां बयानु न करे सघियो आहे, ज़ाल ऐं मुड़ुस जे किरदार खे अहिड़े तरीक़े सां चंद लफ़्ज़नि में दुनिया जो को किताब बयानु न करे सघियो आहे। क़ुरान बयानु कयो आहे, छो त क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। तॾहिं उन में एॾी फ़साहत आहे, बलागत आहे, वुसअत आहे। अल्लाह ताला फरमाए थो सूरह बकरा जी 187 नंबर आयत, फरमाई हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न। अल्लाहु अकबर। उहे औरतूं तव्हांजो लिबास आहिनि ऐं तव्हां उन्हनि जो लिबास आहे। छा रब्बुल आलमीन हिते मुशाबत ॾिनी आहे घरवारी ऐं घरवारे जे तालुक़ खे। उहे औरतूं तव्हांजो लिबास आहिनि, तव्हीं उन्हनि जो लिबास आहियो। हाणे तव्हां कॾहिं गौर करियो, जेके कपिड़ा तव्हांखे हींअर पातल आहिनि, जेको लिबास तव्हांखे पातल आहे, वेही गौर करियो इन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, इन ई लिबास जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि जेके असांखे जिस्म ते पातल आहिनि। तव्हां ॾिसो, पहिरियों इन जो वॾो फ़ाइदो कहिड़ो आहे, असां जेके बि इंसान वेठा आहियूं, असांजे जिस्म ते इहे कपिड़ा असांजी ओघड़ खे, असांजे ऐबनि खे ढकी नथा। अल्लाहु अकबर। केतिरा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जे अंदरां इंतिहाई बदसूरत हूंदा आहिनि, पर कपिड़ा ऐब ढके छॾींदा आहिनि, कपिड़ा ऐब ढके छॾींदा आहिनि। पहिरियों इन्हनि जो फ़ाइदो, ऐबनि खे कपिड़ा ढकी नथा। माना ज़ाल ऐं मुड़ुस उहे आहिनि जेके हिक ॿिए जा ऐब ढकी। ईअं न हुजे घरवारी मजलिसनि जे अंदरि मुड़ुस जूं कमज़ोरियूं ऐं गिलाऊं कंदी वते, कमज़ोरियूं बयानु कंदी वते, ऐं मुड़ुस वरी दोस्तनि जी मजलिस में घरवारी जूं ग़ीबतूं कंदो वते, उन जूं कमज़ोरियूं ॿुधाईंदो वते। इहा बेवकूफ़ी आहे, अक़लमंदी कोन्हे। जेके माण्हू इहा हरकत कनि था, सम्झनि था त असां अक़लमंद आहियूं, पर वॾा जाहिल आहिनि।
जेके मजलिसनि में घरवारी जी गीबत कनि था ऐं जेके औरतूं औरतनि जी महफ़िल में मुड़सनि जी गिला कनि थियूं, इहे माण्हू बेवकूफ़ आहिनि, जाहिल आहिनि। अल्लाह ताला जेको ॿुधायो त लिबास आहिनि, उन लिबास जो पहिरियों कमु आहे ऐब ढकणु। ॿियो कमु कहिड़ो आहे? तव्हां ॾिसो, इहे लिबास असांखे ज़ीनत ॾियनि था, ख़ूबसूरती ॾियनि था। बाज़ औक़ात आम सूरत जा माण्हू पर जॾहिं बहितरीन लिबास पाईंदा आहिनि, केॾा ख़ूबसूरत थी वेंदा आहिनि, केॾा सुहिणा थी वेंदा आहिनि। बहितरीन लिबास पाइण जे करे लिबास ज़ीनत ॾिए थो। घरवारीअ घरवारे जो तालुक बि हिक ॿिए जे लाइ ज़ीनत जो ज़रियो हुजे, सिंगार जो ज़रियो हुजे। ऐं टियों फ़ाइदो कहिड़ो आहे? इहे कपिड़ा तव्हांखे सर्दी में सर्दी खां बचाइनि था ऐं गर्मी में तव्हांखे गर्मी खां बचाइनि था। गर्मी में जेकॾहिं कपिड़ा न पायूं, डायरेक्ट इहे सिज जा किरण असांजे जिस्म ते किरंदा, नुक़सान पहुचाईंदा। कपिड़ा पायूं था, भले उहे सना हुजनि, लेकिन तव्हांखे उन उस खां, उन जे किरणनि खां बचाइनि था। छो तव्हांखे चवंदा आहिनि डॉक्टर, बाबा गर्मी जे ॾींहंनि में मथे ते कपिड़ो रखी हलो, माना कपिड़ो बचाए थो न तव्हांखे, तव्हांखे इन सिज जी शुआनि खां बचाए थो। अॼु सर्दी आहे, ॾिसो हर माण्हू कपिड़ा पायो वेठो आहे, त सर्दी जे अंदरि बि तव्हांजी हिफ़ाज़त, गर्मी जे अंदरि बि तव्हांजी हिफ़ाज़त। इन में इशारो कहिड़ो मिलियो? ज़ाल ऐं मुड़ुस उहे आहिनि जेके कहिड़ा बि हालात हुजनि, चाहे ॾुखिया हालात हुजनि, तकलीफ़ वारा हुजनि, तॾहिं बि हिक ॿिए खे सहारो ॾिए, हिक ॿिए खे सहारो ॾिए। तकलीफ़ जे हालात में बि, ॾुखियनि हालतुनि में बि, ऐं मुश्किल हालात में बि, ऐं सुख जे अंदरि बि। उहा ज़ाल बि कहिड़ी ज़ाल आहे? मुड़ुस वीचारो माली तौर ते परेशान थिए, बीमार थिए, छॾे हलियो वञे, छॾे हली वञे। ऐं उहो मुड़ुस बि कहिड़ो मुड़ुस आहे? घरवारी वीचारी बीमार थिए, उनखे तलाक ॾेई छॾे या माइटनि जे घर मोकिले छॾे। अल्लाहु अकबर, इहा वॾी गद्दारी आहे। उन अहद सां, निकाह हिकिड़ो अहद आहे, उन अहद सां गद्दारी आहे जो तकलीफ़ जी सूरत में माण्हू पंहिंजे लाइफ पार्टनर खे, पंहिंजे रफ़ीक खे छॾे ॾे। अल्लाहु अकबर। दोस्तो, क़ुरान एतिरे क़दुरु अहमियत ॿुधाई आहे इन ई ज़ाल ऐं मुड़ुस जे तालुक जी, अज़दवा जी तालुक जी। उन खां पोइ मुख़्तसर वक़्त जे अंदरि ॿुधाईंदो हलां, असांजे मुआशिरे जे अंदरि माण्हुनि खे ख़बर बि कोन्हे त मुड़ुस जा ज़ाल ते कहिड़ा हक़ आहिनि, ज़ाल जा मुड़ुस ते कहिड़ा हक़ आहिनि। हा, मुख़्तसरन महदूद टाइम जे अंदरि ॿई तव्हांखे ॿुधायां थो, ऐं हर माण्हू पंहिंजे ज़हन में विहारे, हर माण्हू कोशिशि करे अल्लाह अल्लाह जे रसूल जेके फ़रामीन आहिनि उन मुताबिक़ अमल करे। सभ खां पहिरीं त मुड़ुस जो घरवारी ते कहिड़ो हक़ आहे? अल्लाह ताला क़ुरान मजीद में हिकु जॻह ते फरमायो, अर्रिजालु क़व्वामून अलन्निसा, अर्रिजालु क़व्वामून अलन्निसा। मर्द जेके आहिनि से औरतनि ते हुक्मरान बि आहिनि, हाकिम बि आहिनि। छो त अल्लाह ताला हिकिड़ो घर जेको इदारो आहे उनजो हुक्मरान मर्द खे कयो आहे। यादि रखी छॾियो, दुनिया जो को बि मुआशिरो, को बि मुल्क, जेकॾहिं उन में सभु माण्हू हुक्मरान बणिजी वञनि, कॾहिं मुल्क कोन हलंदो। जेकॾहिं कंहिं ॻोठ में सभु चङा मुड़ुस बणिजी वञनि, कॾहिं ॻोठ हलंदो? इहो निज़ाम आहे अल्लाह जे तरफ़ां। कंहिं मुल्क जे अंदरि सभु वज़ीर आज़म थींदा, मुल्क कोन हलंदो। कंहिं ॻोठ जे अंदरि सभु चङा मुड़ुस थींदा, ॻोठ जो निज़ाम कोन हलंदो। लाज़मी हिकिड़े माण्हू खे अॻुवान करणो पवंदो। ही घर बि हिकिड़ो यूनिट आहे, इहो बि नंढड़ो घर, हिकिड़ो मुल्क आहे। इन जो अॻुवान मर्द थींदो, औरत न। रब्बुल आलमीन छो मर्द खे दर्जो ॾिनो? आम तौर ते मर्द जिस्मानी लिहाज़ खां ऐं ज़हनी लिहाज़ खां औरतनि खां मथबर हुआ, मथां हुआ। तव्हां ॾिसो, शायदि एक्सेप्शनल इस्तस्नाई अहिड़ा वाक़ियात हूंदा आहिनि, का औरत मर्द खां ज़्यादा ताक़तवर हुजे, के औरतूं मर्दनि खां ज़्यादा ज़हीन हुजनि, लेकिन उमूमी तौर ते इन जनरल हमेशा मर्द औरत खां ताक़तवर बि आहे ऐं वधीक ज़हीन बि आहे। ऐं बेदीननि जा मिसाल ॾींदुसि जेके इस्लाम सां तालुक नथा रखनि, मुस्लमाननि जा न,
ही तव्हांजो नोबल प्राइज़ विरायो वञे थो। मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स ते विराईंदा आहिनि। जंहिं कमु बहितरीन कयो आहे तिब जे अंदरि, केमिस्ट्री जे अंदरि, इकोनॉमिक्स जे अंदरि, फिज़िक्स जे अंदरि, पीस जे अंदरि, लिटरेचर जे अंदरि, उहो हर साल ॾींदा आहिनि। पर कॾहिं हिस्ट्री खणी ॾिसो, 1901 खां शुरू थिया आहिनि, ही 2021 आहे। अंदाज़नि जेके अंग अखर मूंखे यादि आहिनि, क़रीबन 853 मर्दनि खे इहो इनाम मिलियो आहे ऐं औरतूं सिर्फ़ 51। फ़र्क़ु बि ॾिसो न। छा विराइण वारा मौलवी हुआ? तव्हां चवंदा आहियो तासुब आहे, औरतुनि खे मौक़ा नथा ॾिना वञनि। अमेरिका यूरोप में औरतुनि खे फुल मौक़ा ॾिना विया आहिनि, पर अॼु बि औरतूं मर्दनि जे बराबरि कोन्हे। छो त अल्लाह फ़र्क़ु रखिया आहिनि। इहे इनबॉर्न आहिनि, पैदाइशी आहिनि। मुकम्मल मौक़ा मिलिया आहिनि औरतुनि खे अमेरिका यूरोप जे अंदरि। अॼु बि मर्दनि खां घटि आहिनि, उन जूं पघारूं बि घटि आहिनि। अमेरिका जहिड़ो मुल्क अॼु ताईं औरत सदर न थी सघी आहे। सोचियो, किथे 51, किथे 853। ही छाजो सबूत आहे? रब्बुल आलमीन मर्दनि खे ज़हनी सलाहियतूं बि ज़्यादा ॾिनियूं आहिनि, मर्दनि खे जिस्मानी ताक़त बि ज़्यादा आहे। बाज़ औक़ात औरतूं जेके वञनि थियूं रांदि जे अंदरि, उन्हनि जा रिकॉर्ड जेके हूंदा आहिनि से ईअं चइजे मुल्की लेवल ते मर्द टोड़े छॾींदा आहिनि। होॾां इंटरनेशनल लेवल जो रिकॉर्ड, होॾां मुल्की रिकॉर्ड मर्दनि जो बहितर हूंदो आहे। जो सबूत आहे त अल्लाह ताला मर्द खे ज़्यादा ताक़त बि ॾिनी आहे, जिस्मानी ऐं ज़हनी। तंहिंजे करे रब्बुल आलमीन मर्द खे हुक्मरान बनायो आहे। जेकॾहिं औरत बि गॾो गॾु हुक्मरान बणिजी वञे, टकराव थींदो, ऐं जॾहिं टकराव थींदो, सही सिधी ॻाल्हि आहे, नतीजो निकिरंदो फ़साद ऐं फितनो। त औरत ते लाज़िम छा थियो? सभ खां पहिरीं ॻाल्हि मुड़ुस जी इताअत करे। अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि हिकु जॻह ते नेक औरतुनि जूं सिफ़तूं बयानु कयूं। फरमाई फ़स्सालिहातु कानितातुन हाफ़िज़ातुन लिलग़ैब। अल्लाहु अकबर, छा क़ुरान जी अज़मत आहे। फ़स्सालिहातु फरमाई जेके औरतूं आहिनि से नेकोकार हुजनि, नेकोकार हूंदियूं आहिनि, बदकार कोन हूंदियूं आहिनि। ऐं अल्लाह जे नबी जेको मक़ाम ॾिनो औरत खे, मूंखे ॿुधायो अहिड़ो मक़ाम दुनिया में कंहिं ॿिए मज़हब ॾिनो आहे? पान फरमाए त अद्दुनिया कुल्लुहा मताउन। ही दुनिया, समूरी दुनिया आरज़ी फ़ाइदे जी जाइ आहे। व ख़ैरु मताए दुनिया अल मरअतु सालिहा। ऐं इन दुनिया जो सभ खां बहितरीन मता केरु आहे? नेक घर वारी। नेक घर वारी खे अल्लाह जे नबी हिन दुनिया जो बहितरीन मता करार ॾिनो। इते बि ज़िक्र औरत जो आहे, मर्द जो कोन्हे। वही गौर करियो, घर जे अंदरि जेकॾहिं शरीफ़ घर वारी आहे, दीनदार आहे, मुड़ुस खे हमेशह सुकून हूंदो। पर जेकॾहिं औरत बदकार आहे, ख़राब किरदार जी हामिल आहे, मर्द हमेशह टेंशन में रहंदो, परेशान रहंदो, ग़लती में रहंदो, सिहत ते असर पवंदो, ड्यूटी आहे, कारोबार आहे, उन ते असर पवंदो। जेकॾहिं औरत बदकार आहे, ख़राब किरदार जी हामिल आहे, पर जेकॾहिं नेकोकार आहे, अल्लाह अकबर, अल्लाह जे पारां वॾो इनाम आहे। फरमाई पहिरीं निशानी फ़स्सालिहात, उहे नेक हूंदियूं आहिनि। कानितातुन, इताअत गुज़ार हूंदियूं आहिनि, मुड़ुस जो चयो मञींदियूं आहिनि। ऐं अल्लाह जे नबी जी फरमान बि आहे न, पान फरमाया ख़ैरुन निसाए, औरतुनि में भलियूं औरतूं उहे आहिनि अल्लती तसुर्रहु इज़ा नज़र, जॾहिं मुड़ुस उन ॾांहुं निहारे त उनखे ख़ुशि करे छॾी। ख़ुशि माना हर लिहाज़ खां। केतिरियूं औरतूं आहिनि घर जे अंदरि, वीचारो मुड़ुस थकिजी आयो, नौकिरी करे आयो, महिनत मज़दूरी करे आयो, दुकान तां आयो, सही सिधी ॻाल्हि आहे, जेको माण्हू थकिजी ईंदो उनजी तबियत में चिड़ बि हूंदी, कावड़ बि हूंदी, थकावट जे करे, सॼो ॾींहुं कमकार जे करे। केतिरा वीचारा असांजा दोस्त आहिनि जेके हमाली कंदा आहिनि, वीचारा बोरियूं खणंदा आहिनि, सिर तगारी जो कमु कंदा आहिनि, थकिजी घर अचे ऐं औरतुनि सां मोह मारी करे, घटि वधि ॻाल्हाए, नाफ़रमानी करे, मूंखे ॿुधायो घर जो माहौल छा थींदो? पर आहिनि उन ई टाइम ते घरवारी मुड़ुस खे प्यार ॾे, प्यार ऐं मोहबत सां ॻाल्हाए, जॾहिं मुड़ुसुनि ॾांहुं निहारे उनखे ख़ुशि करे छॾे। इहा मोहबत, इहो प्यार सवाब जो कमु आहे, गुनाह जो कमु कोन्हे।
त उन घर वारे जो सभई थकावटूं दूर थी वेंदियूं। यकीन ॼाणो, ॿाहिरि केतिरा बि टेंशन हुजनि, मुंहिंजो नुक़्तो यादि रखो, घर में सुकून आहे तव्हांजा सभई टेंशन ख़तम थी वेंदा। पर ॿाहिरि तव्हां अयाशी करियो, घर जे अंदरि जेकॾहिं टेंशन आहिनि, इहो टेंशन तव्हांखे तबाह करे छॾींदो, तव्हांजी सिहत बि तबाह, तव्हांजो कमकार बि तबाह थी वेंदो। अलाह जे नबी फरमायो, इहे औरतूं जेके आहिनि जॾहिं मुड़ुसु निहारे ख़ुशि करे छॾीनि, ऐं वो तोती हुए अमर, जॾहिं मुड़ुसु हुकम करे इताअत बि कनि। मूंखे चांहि ठाहे ॾे, मानी ठाहे ॾे, कहिड़ो कमु कंदो? चवंदो इहो ई चवंदो न, चयो मञे। पर हा, जेकॾहिं मुड़ुसु अहिड़ो कमु करे जंहिंमें अल्लाह जे रसूल जी नाफ़रमानी आहे, घर वारी खे घुर्जे कॾहिं बि न मञे, छो त ला ताअत लिमख़लूक़िन फी मासियतिल ख़ालिक़, जंहिं कम में ख़ालिक़ जी नाफ़रमानी थिए उते मख़लूक़ जी फरमान बरदारी कोन थींदी। मुड़ुस खां वॾो हक़ रब्बुल आलमीन जो आहे, बल्कि सभ खां वॾो हक़ अल्लाह ताला जो आहे। मुड़ुसु चवे शराब पी, नाहे तात करणी, मुड़ुसु चवे बेपर्दा थी वञ, अहिड़ा बि आहिनि, हलूं था पार्टी जे अंदरि फलाणी शादी में, माण्हू छा चवंदा जेकॾहिं पर्दो करे हलंदी आहिनि, दकियालूस आहिनि, पुराणी ज़हनियत ते हामिल आहिनि, बेपर्दा थी हल, औरत खे इताअत न आहे करणी। शेख इब्न बाज़ खां के पुछियो हिकिड़ी औरत, साईं मुंहिंजो मुड़ुसु मूंखे मजबूर करे थो त आउं बेपर्दा थी वञा। शेख चयो ॻाल्हि ॿुधो, अल्लाह जी नाफ़रमानी में कंहिंजी इताअत कोन थींदी। उनखे सम्झायो, नथो सम्झे त अहिड़े मुड़ुस खां खुला वठी वञो, गॾु रहण न आहे उन सां जाइज़। रब्बुल आलमीन तव्हांजे लाइ ॿिया बहितर रस्ता पैदा करे छॾींदो, छो त माण्हू तव्हांखे रब जी नाफ़रमानी ते मजबूर करे रहियो आहे। छॾे ॾियो अहिड़े मुड़ुस खे, अल्लाह रस्ता पैदा करण वारो आहे। जेकॾहिं घर वारो चवे नाजाइज़ कम जे लाइ माउ सां तालुक़ु टोड़े छॾ, पीउ सां तालुक़ु टोड़े छॾ, कीअं टोड़बो मूंखे ॿुधायो? छा माउ ऐं पीउ सां को मोमिन तालुक़ु टोड़े सघे थो? न आहे टोड़णो। अहिड़नि मुआमलनि में घर वारे जी इताअत कोन थींदी। पर हा, जेकॾहिं हुनजो हुकुम क़ुरान ऐं सुन्नत मुताबिक़ आहे, शरीयत मुताबिक़ आहे, घर वारो जेको बि हुकुम ॾे उनखे मञणो आहे। उन खां पोइ अल्लाह ताला फरमाए थो त हाफ़िज़ातुल लिल ग़ैब, मुड़ुसु जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे, ग़ैर हाज़िर हूंदो आहे, सफ़र ते वियो हलियो, नौकरी ते वञे थो, कारोबार ते वञे थो, त पंहिंजे मुड़ुस जी इज़त जी हिफ़ाज़त करे। इहे बि के औरतूं आहिनि, घर वारो घर खां ॿाहिरि निकितो त ग़ैर मर्दनि सां राब्ता शुरू करे छॾिया, उन्हनि सां ॻाल्हाइण ॿोलाइण शुरू करे छॾियई। इहा औरत मोमिना कोन्हे। जेका औरत इहा कमु करे थी, उनखे मुड़ुस जी ग़ैर हाज़िरी जे अंदरि बि मुड़ुस जी इज़त जी हिफ़ाज़त करणी आहे। माना इहे फ़र्ज़ आहिनि औरत ते मुड़ुस जे हक़नि जे सिलसिले में। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो त अल्लाह जे नबी जो फरमान आहे, ला तुनफ़िक़ु इमरातुन शयअन मिन बैति ज़ौजिहा इल्ला बिइज़्नि ज़ौजिहा। औरत खे घुर्जे मुड़ुस जे माल मजां का बि शइ उनजे घर मजां ख़र्च न करे जेसि ताईं मुड़ुस खां इजाज़त न वठे। छो त इहो माल मुड़ुस जो आहे न। पंहिंजी मर्ज़ी सां ॾेई छॾणु, इजाज़त न वठणु, अल्लाह जे नबी फरमायो न, उनखे घुर्जे पंहिंजे घर वारे खां इजाज़त वठे। हा, जेकॾहिं उनजो हुस्न ज़न आहे त जेकॾहिं उनजी ग़ैर हाज़िरी में आउं का शइ ॾेई छॾियां ऐं मुंहिंजो मुड़ुसु नाराज़ न थींदो, छो त अॻे बि अहिड़े नमूने जा वाक़िया पेश अची चुका आहिनि, पोइ त ठीकु आहे, हुस्न ज़न आहे, यकीन आहे त मुंहिंजो मुड़ुसु नाराज़ न थींदो। पर जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो यकीन न आहे, हुस्न ज़न न आहे, उनखे घुर्जे जॾहिं बि ख़र्च करे त मुड़ुस जी इजाज़त सां ख़र्च करे। इहो बि मुड़ुस जो हक़ आहे। उन खां पोइ तव्हां ॾिसो, अल्लाह जे नबी फरमायो त जॾहिं घर वारो पंहिंजी घर वारी खे हम बिस्तरी लाइ सॾे, हिकु हदीस जा लफ़्ज़ आहिनि, भले तंदूर ते छो न वेठी हुजे, उनखे जवाबु ॾियणो आहे। बाज़ औरतूं नाफ़रमानी कंदियूं आहिनि, इनकार करे छॾींदियूं आहिनि। इते ॿ ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं वाक़ियतन वीचारी औरत बीमार आहे, जिस्मानी तौर ते, कॾहिं ज़हनी तौर ते उनखे को ग़म आहे, का तकलीफ़ आहे, मूड उनजो न आहे, इंसान आहे, इनकार करे थी, त
त घर वारे खे उनजो अहसासु करणु घुरिजे। हू मशीन कोन्हे, इंसान आहे। पर जेकॾहिं इहे उज़र न आहिनि, ॼाणी वाणी करे इनकार करे थी, छो त हम बिस्तरी जीअं घर वारे जो हक़ आहे, घरवारी जो बि हक़ आहे, ॿिन्ही जो हक़ आहे, इनकार करे थी। अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो, अल्लाह जा मलाइक सॼी राति उन औरत ते लानत कंदा रहनि था, सॼी राति। पाण फरमाइनि था, जेकॾहिं तंदूर ते वेठल आहे तॾहिं बि उनखे घुरिजे मुड़ुस जो चयो वञे, इताअत करे, छो त इहो घर वारे जो वॾो हक़ आहे, घर वारे जो वॾो हक़ आहे, हम बिस्तरी करण जो हक़। औरत खे इनकार नाहे करणो सिवाइ जेको सुभाणे के शरई उज़र जे। अहिड़े नमूने सां पाण सगुरा फरमाइनि था, हिकिड़ो मुड़ुस जो इहो बि हक़ आहे त घर वारी घर जे अंदरि के अहिड़े माण्हू खे अचणु न ॾे जंहिंखे संदसि घर वारो नापसंदि कंदड़ हुजे। घर वारे खे उहो माण्हू नापसंदि आहे, उनजे बावजूदि उनखे घर में अचणु ॾे थी, नतीजो छा थींदो? इफ़्तिराक, इंतिशार, इख़्तिलाफ़ ऐं नौबत तलाक ताईं वेंदी पइजी। ख़बर आहे मुंहिंजो घर वारो हिन माण्हू खे नापसंदि नथो करे, उन माण्हू खे घर जे अंदरि अचण जी इजाज़त न ॾे। इहो घर वारे जो हक़ आहे। हत्ता कि तव्हां ॾिसो केतिरे क़दुरु इस्लाम जेको सो मुड़ुस जो हक़ ॿुधायो आहे। अल्लाह जे नबी जो फरमान आहे, जामे तिरमिज़ी जी हदीस, जेकॾहिं अल्लाह खां सवाइ के ॿिए खे सजदो जाइज़ हुजे, इहो दलील आहे त अल्लाह खां सवाइ कंहिंखे सजदो जाइज़ न आहे, हराम आहे, शिरक ऐं कुफर आहे। छो त सजदो इबादत आहे, अल्लाह खां सवाइ कंहिंखे जाइज़ कोन्हे। पाण फरमाइनि था, जेकॾहिं जाइज़ हुजे हा त आऊं औरत खे घर वारी खे हुकम करियां हा त पंहिंजे घर वारे खे सजदो करे। अल्लाह अकबर। एॾो इस्लाम जेको सो माना औरत जो माना घर वारे जो हक़ ॿुधायो आहे। अॼु असांजे मुआशिरे जे अंदरि ही जेके वॾे पैमाने ते फितना थियनि पिया, ऐं तव्हां नोट कयो हूंदो त कुझु सालनि जे अंदरि तलाक जी शरह वधी वई आहे, तलाक जा वाक़िया वधी विया आहिनि। उनजा सबब इहे ई आहिनि, जॾहिं घरवारी इताअत न करे या घर जे अंदरि अहिड़नि माण्हुनि खे अचणु ॾे जंहिंखे मुड़ुसु पसंदि नथो करे, या अहिड़ा कम करे जेके क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ आहिनि, बेहयाई वारा आहिनि, त पोइ नौबत पहुची वञे थी तलाक ताईं। ऐं उन खां पोइ दोस्तो मुख़्तसर टाइम मुख़्तसर आहे, ज़ाल जा कहिड़ा हक़ आहिनि मुड़ुस ते, इहे बि असांजे लाइ ज़रूरी आहिनि ॿुधणु। जेका औरत असांजे घर में अचे थी, को माण्हू पंहिंजे जिगर जो टुकड़ो छिने ईअं चए तव्हांजे हवाले करे थो। नियाणियूं इंसान खे तमामु घणियूं प्यारियूं हूंदियूं आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो, मन आल जारियतैन हत्ता तबलुगा जा यौमल क़ियामत अना व हुव कहातैन। पंहिंजो हथ मुबारक मथे खणनि था, ॿ आंगुरियूं शाहिदी वारी आंगुर, विच वारी आंगुर ॿई ॾेखारे सहाबा खे चवनि था, जंहिं माण्हू ॿिनि न्याणियुनि जी सुहिणे नमूने सां परवरिश कई, उहो माण्हू ऐं आऊं क़यामत ॾींहुं हीअं ईंदासूं। अल्लाहु अकबर। हिन तरीक़े सां ईंदासूं जी ॿई आंगुरियूं गॾो गॾु आहिनि। ऐं ॿुधाईंदो हलां, जेके माण्हू चवंदा आहिनि बाबा इस्लाम औरत खे हेठां दर्जो ॾिनो आहे, उन्हनि खां पुछणु चाहियां थो, बल्कि चैलेंज ॾियणु चाहियां थो, मूंखे हिकिड़ी हदीस ॾेखारियो अल्लाह जे नबी चयो हुजे त जंहिं ॿिनि पुटनि जी सुहिणे नमूने सां परवरिश कई, उहो मूंसां क़यामत ॾींहुं हीअं हूंदो। हिकु हदीस बि कोन्हे, हिकु हदीस कोन्हे। इहा औरत जो दर्जो, न्याणी जो दर्जो जेको अल्लाह जे प्यारे पैगंबर ॾिनो आहे, दीन इस्लाम ॾिनो आहे, त औरत जेका तव्हांजे घर में अचे थी, घरवारी थी, पंहिंजा भाइर छॾियो अचे, भेणूं छॾियो अचे, पीउ छॾियो अचे, माउ छॾियो अचे हिकिड़े अजनबी माहौल जे अंदरि, त घर वारे ते लाज़िम आहे उनजो ख़्यालु रखे। अल्लाह जे नबी खां जॾहिं पुछियो वियो, साईं सभ खां भलो मोमिन कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था, ख़ियारुकुम लिनिसाइहिम, तव्हां में सभ खां भला उहे आहिनि जेके पंहिंजी घर वारियुनि जे लाइ भला आहे, जेके पंहिंजी घर वारियुनि जे लाइ भला आहे। हिकु जॻह ते फरमाईंदा, ख़ैरुकुम लिअहलिही व अना ख़ैरुकुम लिअहली। पाण फरमाए, तव्हां में सभ खां भला उहे आहिनि जेके पंहिंजे घर वारनि जे लाइ भला आहिनि।
खैरुकुम खैरुकुम ले अहलिही, जेके पंहिंजे अहल जे लाइ सभ खां भला आहिनि। व अना खैरुकुम ले अहली, ऐं आऊं पंहिंजे घर वारनि जे लाइ सभ खां भलो आहियां, सभ खां भलो आहियां। अल्लाह जो प्यारो पैगंबर, तव्हां ॾिसो केतिरे क़दुरु पंहिंजी घर वारियुनि सां प्यार सां पेश ईंदा हुआ। थी सघे थो असांजा माण्हू सम्झनि त यार अल्लाह जे नबी इहो कमु कीअं कयो, छो त बाद माण्हू असां में एतिरा ख़ुश्क मिज़ाज थी चुका आहिनि, उहे सम्झंदा आहिनि त घर वारी ऐं घर वारे जो रिश्तो सिर्फ़ु हिकिड़ो मशीनी रिश्तो आहे। ईअं कोन्हे, इस्लाम दीन फितरत आहे। हिकु दफ़े पाण सुगरा सफ़र में हुजनि, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा गॾु हुजे, पाण पंहिंजा आयशा चो पाण डोड़ में मुक़ाबिलो करियूं, डोड़ में मुक़ाबिलो करियूं अबू दाऊद सही सनद सां। पोइ छा था कनि, पाण बि डोड़ लॻाइनि था, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा डोड़ लॻाए थी, पाण अॻिते निकिरी वई, छो त नौजवान हुई, वज़न बि हल्को हो। पर बाद में जॾहिं कुझु साल गुज़रिया, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा जो वज़न वधी वियो। अल्लाह जे नबी फरमाया आयशा अॼु बि डोड़ लॻायूं, डोड़ लॻाइनि था, पाण सुगुर अॻिते निकिरी विया। पाण पंहिंजा आयशा हीउ अॼोको ॾींहुं उन ॾींहं जो मुक़ाबले जो जवाबु आहे। अॼु मूं तोखे जवाबु ॾिनो आहे, उन ॾींहुं जॾहिं तूं मूंखे मारियो हो, अॼु आउं तोखां अॻिते निकिरी वियो आहियां। हीउ अबू दाऊद जी हदीस सही सनद सां, इस्लाम को ख़ुश्क मज़हब कोन्हे। घर वारी सां प्यार सां पेश अचणु, प्यार वारियूं ॻाल्हियूं करणु, अहिड़ो माहौल पैदा करणु, इहो पसंदीदा, छो त इन सां मोहबत वधे थी। उन खां पोइ तव्हां ॾिसो पाण सगोरनि औरतनि खे शीशे सां मुशाबत ॾिनी। पंहिंजी घर वारियूं वठियो पिया वञनि, सफ़र ते आहिनि, सही बुखारी जी हदीस आहे, अंजशा नाले हिकिड़ो माण्हू उठनि खे हलाए रहियो आहे, उठनि खे हलाए रहियो आहे, पाण बि उठनि ते वेठल आहिनि, उठनि ते, ऐं अज़वाज मुतहरात बि उठनि ते वेठल आहिनि। तेसि ताईं हुन कुझु अरबी में अशार जुंगारणु शुरू कया त उठ तेज़ हलणु लॻा, उठ तेज़ हलणु लॻा, जानवर ते असरु थिए थो आवाज़ जो, उहे तिखा हलणु लॻा। त पाण फरमाइनि था वहक या अंजशतो, ऐं अंजशा तो ते अफ़सोस आहे, रोएदक शौकुन बिल कवारीर, ही जेके शीशा तो ते वेठल आहिनि तिन खे आहिस्ते हलण ॾे, इहे आहिस्ते खणी हल, जेके शीशा तो ते वेठल आहिनि। हिते अज़वाज मुतहरात खे अल्लाह जे नबी शीशनि सां तशबीह ॾिनी, छो औरत जी जिस्मानी लिहाज़ खां नाज़ुक हूंदी आहे, ज़हनी लिहाज़ खां बि उहा तमामु नफ़ीस ऐं नाज़ुक हूंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह जे नबी खेनि शीशनि सां तशबीह ॾिनी। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो दीन इस्लाम असांखे इहो बि ॿुधायो आहे, अल्लाह ताला क़ुर में फरमाए थो, सूरह निसा जी 19 नंबर आयत, व आशिरूहुन्न बिल मारूफ, तव्हां पंहिंजी घर वारनि सां सुहिणे नमूने सां हलो, अखलाक सां हलो। फिन करे तबूहुन्न, थी सघे थो उहे घर वारियूं तव्हांखे कंहिं ॻाल्हि जे करे नापसंद हुजनि, पर अॻिते अल्लाह ताला छा फरमायो त मुमकिन आहे अल्लाह तव्हां जे लाइ उन्हनि घर वारनि में ख़ैर कसीर रखियो हुजे। तव्हांखे त कंहिं ॻाल्हि जे करे नापसंद आहे, पर मुमकिन आहे रब्बुल आलमीन तव्हां जे लाइ उन्हनि घर वारनि में ख़ैर कसीर रखियो हुजे। ऐं अल्लाह जे नबी जो फरमान बि आहे, ला यफ़रक मोमिनुन मोमिनतन इन करिहा मिनहा खुलुकन रज़िया मिनहा आखर। पाण फरमाइनि था को बि मोमिन मर्द पंहिंजी मोमिना औरत खां नफ़रत न करे, थी सघे थो उनखे घर वारी जी का हिकिड़ी आदत नापसंद हुजे त ॿी आदत गौर कंदो, उनमें सुठी बि हूंदी। ईअं आहे न, थी सघे थो तव्हांजी घर वारी जज़्बाती आहे, कावड़दी पवे थी, इंसान आहे, या कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो औरत घर वारी ख़ूबसूरत कोन्हे, तव्हां सां नफ़रत करियो था, उनजे मिज़ाज जे करे नफ़रत करियो था, बाद औक़ात माण्हू तलाक ॾेई छॾींदा आहिनि, पर अल्लाह जे नबी फरमायो ईअं न करियो। मुमकिन आहे रब्बुल आलमीन उन जे अंदरि तव्हां जे लाइ ख़ैर कसीर रखियो हुजे, वॾियूं भलायूं। ऐं ईअं थींदो आहे, केतिरा मिसाल आहिनि, तव्हां शादी कई, औरत तव्हांजे घर में आई, तव्हांखे हज़ारे मिसाल मिली वेंदा, रब्बुल आलमीन तव्हांजी रोज़ी में बरकत करे छॾी। अॻे तव्हीं तंग हाल हुआ, तंग दस्त हुआ, उन औरत जे घर में अचण जे करे, छो त हू बि पंहिंजे हिसे जो रिज़्क़ खणी आई, तव्हांजे घर में ख़ुशहाली अची वई। केतिरा दफ़ा ईअं थींदो आहे, नेक ऐं साले औलाद उन औरत मां तव्हांखे पैदा थींदो आहे, तव्हांजे घर जा हालात सुधरी वेंदा आहिनि, सुकून अची वेंदो आहे, इत्मिनान अची वेंदो आहे।
त अल्लाह जे नबी छा फरमायो, पाण हमेशह रोशन पहलू ॾिसंदा हुआ। जेकॾहिं अहिड़ी का आदत उनजे अंदरि आहे बि सही, इंसान हुजण जे नाते माण्हू गौर करे, अहिड़ियूं ख़ामियूं असां में बि हूंदियूं। असां सिर्फ़ु घरवारियुनि में ॻोल्हियूं पिया, असां में कोन्हे। कॾहिं घरवारियुनि असांखे इन लाइ छॾण जी कोशिशि कई? इलाह माशाअल्लाह, शायदि कहिड़ी नालायक हुजे छॾे वञे, वरना वीचारियूं बर्दाश्त कंदियूं आहिनि। मुड़ुसु जज़्बाती हूंदो आहे, बाद औकात मारी वेंदो आहे, धक हणंदो आहे, लेकिन पोइ बि गुज़ारो कंदियूं आहिनि न। त मर्द खे बि घुरिजे, उनजी काड़ी नंढड़ी खामी हुजे उनखे नज़रअंदाज़ करे। अल्लाह जो नबी फरमाए थो त उन साॻी औरत जे अंदरि उन में वॾियूं भलायूं हूंदियूं, ख़ैर कसीर हूंदियूं। उनखां पोइ तव्हां ॾिसो इस्लाम असांखे छा थो चवे। अल्लाह जे नबी फरमायो शादी जे बारे में, जॾहिं तूं शादी करीं थो, घरवारी तुंहिंजे घर में अचे थी, पाण सॻोड़ा फरमाइनि था अन तुत ए महा इज़ा तइमत, जॾहिं तूं को खाधो खाई त पंहिंजी घरवारी खे बि खाधो खाराए। असां मां के अहिड़ा आहिनि, पाण ज़ालिम रोज़ाने होटल ते वञी फ्राई गोश्त खाईंदा आहिनि, ॿाकरा गोश्त ते मच्छियूं, ऐं घरवारी वेचारी ते चटणी ते गुज़ारो पई करे। ॿुधी नथा मरो? हीअ आहे तव्हांजी माना घरवारी जी इज़त। पाण होटलनि ते मानी खाओ, घरवारी वेचारी लस्सी ऐं चटणी सां मानी खाए। प्यारो पैगंबर छा थो चवे, जेको तूं खाईं सो हुनखे खाराए। जेकॾहिं होटल ते खाओ था हज़ारे रुपया ख़र्च करे, त घर में बि हुनखे साॻियो खाधो खाराए। इहो को इंसाफ़ आहे? तव्हीं बहितरीन खाधा खाईंदा वठो ऐं उहो वेचारी चटणियूं खाए, खीर सां मानी खाए, लस्सी सां मानी खाए। अॻिते फरमाइनि था व तक़सूहा इज़ा इक्तसैत, जॾहिं तव्हां कपिड़ा पायो था त उन्हनि खे बि कपिड़ा वठी ॾियो। तव्हां पंहिंजे लाइ कपिड़ा वठो था, घरवारी खे कपिड़ा सुठा वठी ॾियो। वला तज़रिबिल वजह, कॾहिं अहिड़ो को मौक़ो अची वञे, इंसान आहे कॾहिं कॾहिं कावड़जी पवंदो आहे, अल्लाह जे नबी फरमायो उनजे चेहरे ते धक न। हिकु हदीस में चए थो अहिड़ो धक बि न हुजे जंहिंसां ज़ख़्म पइजी वञे, निशान पइजी वञनि, चेहरे ते बि धक न। इहा इंतिहाई हालत आहे, कॾहिं कॾहिं पेश ईंदी आहे। इस्लाम हिमत अफ़ज़ाई कोन थो करे त घरवारी खे धक हणो, पर कॾहिं अहिड़ी नौबत अची वेंदी आहे त पोइ चेहरे ते धक न हणी। ऐं पाण फरमाइनि था ॿियो उनखे घटि वधि न ॻाल्हाए, गार गंद न करे, ख़राब ज़बान इस्तेमालु न करे पंहिंजी घरवारी जे बारे में। ऐं जेकॾहिं मूंखे ॿुधायो तव्हां पंहिंजे घर जे अंदरि पंहिंजी ज़ाल खे गार गंद कंदा, तव्हांजे औलाद ते असरु कहिड़ो पवंदो? त अम्मा जी इज़त इहा आहे, मुंहिंजी वालिदा जी इज़त इहा आहे। पोइ छा थींदो? इहो औलाद जॾहिं वॾो थींदो तव्हांजी बेइज़ती कंदो त हिन मुंहिंजी माउ जी इज़त कोन कई त असां बि इज़त कोन कंदासीं। तंहिंजे करे पंहिंजी घरवारी खे गार गंद करणु इहो इंतिहाई गंदो कमु आहे, कि मोमिन जो कमु कोन्हे। इंसान खे जज़्बाती थी सघे थो, अहिड़ा टाइम ईंदा आहिनि, पर कॾहिं बि ख़राब ज़बान इस्तेमालु न करे, उनखां पंहिंजो पाण खे बचाए, छो त इन शइ जो औलाद ते असरु थींदो। उनखां पोइ तव्हां ॾिसो अल्लाह ताला हिकिड़ो असांखे हक़ इहो ॿुधायो आहे, जॾहिं औरत सां निकाह थिए थो उनजे अंदरि कुझु शराइत आहिनि। हिकिड़ो शर्त इहो बि आहे औरत खे महर अदा कयो वञे। असां वटि बाज़ माण्हू सिर्फ़ु महर लिखाईंदा आहिनि, अदा कोन कंदा आहिनि। जुमिलो मुंहिंजो यादि रखी छॾियो, महर घरवारी जो हक़ आहे। इंसान खे औरत खे पंहिंजे निकाह में आणे थो, हिकिड़ो त इज़त ख़ातिर बि हुनखे महर ॾिबो, ॿियो त हुन मां फ़ाइदो बि वठे थो न। घरवारी जेका तव्हांजे घर में आई आहे, वीचारी तव्हांखे केतिरा फ़ाइदा ॾिए थी, केतिरा फ़ाइदा। महर उनजे बदिले बि आहे ऐं उनजी इज़त तकरीम बि आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला छा फरमायो त जेकॾहिं तव्हां घरवारियुनि खे खज़ानो बि ॾेई छॾियो, वापसि न वठो, उन में कुझु मोटाए। दलील मिलियो त दौलत आहे, तव्हां ज़्यादा पैसा बि ॾेई सघो था, क़ीमती शइ बि महर में ॾेई सघो था, क़ीमती शइ बि। अल्लाह ताला फरमाए थो खज़ानो बि ॾेई छॾियो, रब मना कोन कई। जेकॾहिं तव्हां में इस्तिताअत आहे, ताक़त आहे, तव्हां खज़ानो बि ॾेई सघो था, लखे रुपया बि ॾेई सघो था। पर जेकॾहिं को ग़रीब आहे, इस्लाम केॾो अज़ीम दीन आहे। पाण छोकिरा वेठा आहिनि, हिकिड़े सहाबी निकाह जी माना तलब कई, अल्लाह जे रसूल निकाह करणु चाहियां थो। पाण फरमाइनि महर लाइ तो वटि कुझु आहे? चए अल्लाह जे रसूल आहे त कुझु कोन। पाण फल तमिस वलो कान ख़ातमन मिन हदीदिन, उथी वञ ॻोल्ह का लोह जी मुंडी तोखे मिले थी। ऐं मां दलील मिलियो त बाद औकात लोह जी मुंडी बि महर में ॾेई सघिजे थी।
लोह जी मुंडी सिर्फ पैसा कोन्हे जी। हिकिड़ो मदहब असां वटि चवे थो महर में सिर्फ पैसा ॾिबा। मूंखे ॿुधाए हदीस आहे न, तव्हांजे मदहब जो रत हदीस मज़ा थी वियो। अल्लाह जे नबी फरमायो मुंडी वञी तलाश कर। जिते मुंडी बि कोन्हे पोइ पाण फरमाईंदा तोखे क़ुर जूं कुझु सूरतूं यादि आहे न? चल अल्लाह जा रसूल हाओ पाण फरमाईंदा इहे सूरतूं पंहिंजी घरवारी खे यादि कराए छॾ। दलील छा मिलियो त अहिड़ा ग़रीब हुआ जिन महर में क़ुर जूं सूरतूं घरवारी खे यादि करायूं। ही पैसो कोन्हे बल्कि बाद औकात तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर सैयदा सफ़िया रज़ी अल्लाह अन्हा सां जॾहिं निकाह कयो महर छा मुक़ररु कनि था? संदन आज़ादी, घरवारी जी आज़ादी खे पाण महर मुक़ररु कनि था। सैयदा उम्मे सुलैम निकाह कयो सहाबी सां। उहो सहाबी पहिरियां ई जेको माना मुस्लमान कोन हो, बाद में मुस्लमान थियो। मुस्लमान थियो सैयदा उम्मे सुलैम जॾहिं मुसलमान थियो उन सां निकाह करे थी त छा थी करे महर छा थी मुक़ररु करे? घरवारे खे चवे थी तूं इस्लाम क़बूल कयो आहे, इहो मुंहिंजो महर आहे। तो जेको इस्लाम क़बूल कयो इहो मुंहिंजो महर आहे। सहाबियाणी इस्लाम क़बूल करण खे महर मञे थी। अल्लाह जो नबी आज़ादी खे महर चवे थो। क़ुर जूं सूरतूं यादि कराइण खे महर पाण मुक़ररु कनि था। त पोइ हीउ मज़हब कीअं सही थींदो जेके चवनि था त बाबा क़ुर माना त पैसनि खां सवाइ ॿी का शइ महर में नथी अची सघे? दलील मिलियो क़ुर मां केतिरी बि माना दौलत तव्हां महर में ॾियो जाइज़ आहे। केतिरी बि दौलत ॾियो ऐं हेठि केतिरो बि घटि हुजे। ही चवनि था सिर्फ़ु 10 दिरहम, उनखां घटि महर न हुजे। इहा रिवायत ज़ईफ़ आहे, बिल्कुलु शदीद ज़ईफ़ आहे। दलील असांजे लाइ कोन थी बणिजे, बल्कि ही दलील आहे त मुंडी जेका असां 10 दिरहम जे ज़माने में घणो करे कोन हूंदी हुई। क़ुर खे महर करार ॾिनो वियो त घटि हद बि मुक़ररु कोन्हे, वधि में वधि हद बि मुक़ररु कोन्हे। यादि रखी छॾियो महर जी न वधि में वधि हद मुक़ररु आहे न घटि में घटि हद मुक़ररु आहे। जहिड़ी पंहिंजी ताक़त आहे, ताक़त आहर माण्हू महर ॾे, पर यादि रखी छॾियो महर निकाह जे लाइ ज़रूरी आहे। या त तव्हां बहितर फौरन अदा करियो, जेके चइबो महर मुअज्जल, फौरन अदा करियो। या औरत जॾहिं मुतालबो करे तव्हां ओॾी महिल जो ओॾी महिल हुनखे पैसा ॾियो या उहा शइ ॾियो। ऐं ॿियो आहे तव्हां निकाह जे टाइम ते ॾियो कोन था, पर चओ था त महीने खन खां पोइ ॾींदुसि, 2 महीननि खां पोइ ॾींदुसि। उनखे चइबो महर मुअज्जल, माना कि अजल ताईं, टाइम ताईं। त 2 महीननि खां पोइ, महीने खां पोइ महर अदा कंदुसि। इहो बि जाइज़ आहे ऐं ओॾी महिल बि ॾियणु जाइज़ आहे, बल्कि बहितर आहे। उन टाइम ते ॾे या बाद में ॾे, पर टाइम मुक़ररु करियो। पर 2 वाक़िया अहिड़ा बि जेके तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हिकिड़ी औरत सां हिकिड़े मर्द निकाह कयो, निकाह कयई, पर छा थियो जो हुनजो महर मुक़ररु न कयई, महर मुक़ररु न कयई, हम बिस्तरी बि कोन कयई ऐं औरत खे तलाक ॾेई छॾियई। हम बिस्तरी बि कोन कयई, महर बि मुक़ररु कोन कयई, तलाक ॾेई छॾियई। हाणे शरीयत चवे थी उन औरत ते का बि इद्दत कोन्हे, उनखे महर बि कोन ॾिबो, छो त महर मुक़ररु ई कोन थियो आहे। अलबत्ता अल्लाह ताला हुकम कयो आहे त उन औरत खे बि तव्हां कुझु न कुझु ॾेई, माना मदद तौरु, ताउन तौरु कुझु न कुझु ताउन करे तंहिंखां पोइ रवानो करियो। इस्लाम कहिड़ो अज़ीम दीन आहे। हालांकि उन फ़ाइदो ई कोन वरितो आहे, पर तॾहिं बि कुझु न कुझु उनखे ॾेई रवानो कयो। पर जेकॾहिं महर मुक़ररु कयई, यादि रखंदा तूं, महर मुक़ररु कयई, हम बिस्तरी कोन कयई, तलाक ॾेई छॾियई। हम बिस्तरी कोन कयई ऐं तलाक ॾेई छॾियई, पर महर मुक़ररु करे चुको आहे, त पोइ दीन चवे थो हुनखे अधु महर ॾियणो पवंदो। बिल फर्ज़ 10,000 रखिया हुआ त हाणे 5,000 हुनखे ॾियणा पवंदा। इहो तलाक जी सूरत में। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू के औरत सां निकाह करे थो, निकाह थी चुको, ठीकु आहे, हम बिस्तरी कोन कयई, महर मुक़ररु कयई, पर हमरा गुज़ारे वियो, निकाह थी चुको, महर मुक़ररु करे चुको, हम बिस्तरी कोन कयई ऐं पाण गुज़ारे वियो। हाणे शरीयत इते वरी ॿियो हुकम आहे। इहो हुकम कहिड़ो? उन औरत खे मुकम्मल उहो महर मिलंदो, इद्दत जा ॾींहं गुज़ारींदी ऐं विरसे मज़ा मुड़ुस जी मिल्कियत मां हिसो बि मिलंदो, मुड़ुस जी मिल्कियत मां हिसो बि मिलंदो, इद्दत जा ॾींहं गुज़ारींदी ऐं महर बि हुनखे पूरो मिलंदो। ऐं होॾां तलाक वारी सूरत में
छो त महर मुक़ररु न कयो त महर उनखे कोन मिलंदो ऐं इद्दत उन ते कोन्हे। तलाक वारी जेका औरत आहे, मुड़ुस बिस्तरी नाहे कई, उन ते इद्दत कोन्हे। पर हिते मुड़ुस बिस्तरी नाहे कई पर मुड़ुस गुज़ारे चुको आहे, महर बि मिलंदो, इद्दत जा ॾींहं बि गुज़ारींदी, विरसे वञा विरसो मिलंदो। यादि रखी छॾियो, इहो फ़र्क़ु आहे ॿिन्ही जे अंदरि। केतिरो इस्लाम जेको सो माना असांखे अहम मसाइल जेके माना ॿुधाया आहिनि इन ई इद्दत जे हवाले सां, महर जे हवाले सां। तंहिंजे करे महर दोस्तो यादि रखी छॾियो, इहो औरत जो हक़ आहे, सिर्फ़ु लिखाइणो कोन्हे बल्कि अदा बि करिणो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी आहे त जेकॾहिं औरत ख़ुशी सां पंहिंजो महर जो कुझु हिसो तव्हांखे माफ़ करे थी या मुकमल माफ़ करे थी, दबाव में न हुजे त माफ़ करे सघे थी, बसि शर्त के दबाव ते न हुजे। ख़ुशी सां अल्लाह ताला फरमाए थो फ़इन तिब्न लकुम, ख़ुशी सां जेकॾहिं उहा छॾे ॾिए थी कुझु हिसो या मुकमल माफ़ करे पाण नथी वठे त पोइ मुड़ुस ॾोहारी कोन्हे। पर जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि नथी करे त मुड़ुस ते लाज़िम आहे उनखे महर जेका समान अदा करे, महर उनखे अदा करे, इहो उनजो माना हक़ आहे। ऐं दोस्तो उन खां पोइ अल्लाह ताला क़ुरान मजीद जे अंदरि जिते घरवारी ऐं घरवारे जो इख़्तिलाफ़ जो ज़िक्र कयो आहे, फरमाई जॾहिं इख़्तिलाफ़ थी पवे त हिकिड़ो अमीन मुक़ररु करियो तव्हां मर्द वारनि मञा, हिकिड़ो अमीन तव्हां मुक़ररु करियो ज़ाल जे माना माइटनि मञा। अल्लाह ताला फरमाए जेकॾहिं ॿिन्ही ॼणनि जो इरादो हूंदो पाण में गॾिजण जो, अल्लाह मुआफ़क़त पैदा करो। इहो बि हिकिड़ो उसूल असांखे ॿुधायो आहे। ज़ाल ऐं मुड़ुस जो इख़्तिलाफ़ थियो, हिकिड़ो अमीन हुजे मुड़ुस जे तरफ़ां, हिकिड़ो अमीन हुजे घरवारी जे तरफ़ां। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं नियत अथनि इस्लाह करण जी, अल्लाह ॿिन्ही जे दरमियान मुआफ़क़त पैदा कंदो जेकॾहिं नियत। पर हिते हिकिड़ो क़ुरान ॿिनि लफ़्ज़नि में जेको जुमिलो चयो आहे न, आहे त निकाह जे बारे में, पर यादि रखी छॾियो पूरी इंसानी ज़िंदगी जे लाइ इहो जुमिलो आहे। अल्लाह ताला फरमाए थो वसुल्हु ख़ैर, ॻंढ ॾेई छॾियो जुमिले खे, ॻंढ ॾेई छॾियो वसुल्हु ख़ैर। फरमाई यादि रखी छॾियो सुलह जे अंदरि बहितरी आहे, जहिड़े में बहितरी कोन्हे, सुलह जे अंदरि बहितरी आहे। इहा आयत आई आहे निकाह माना शादीशुदा जोड़नि जे बारे में। लेकिन तव्हां वेही सोचो ज़िंदगी में केतिरा दफ़े असां झेड़ा कंदा आहियूं, कॾहिं ज़मीननि ते कॾहिं ॿियनि मसइलनि ते। हीउ कानून उते बि लागू थिए थो त बहितरी सुलह जे अंदरि, झेड़नि में बहितरी कोन्हे। हिकिड़ी धुर बि तबाह थींदी, ॿी बि धुर तबाह थींदी, हिकिड़ा बि जेल में वेंदा, ॿिया बि जेल में वेंदा, पैसा बि तबाह थींदा। पर जेकॾहिं सुलह कंदो त केतिरा फितना तव्हांजा ख़तम थी वेंदा। अल्लाह ताला ॿिनि लफ़्ज़नि जे अंदरि ॾिसो असांजी केॾी रहनुमाई कई आहे रब्बुल आलमीन। उनजो कलाम कहिड़ो अज़ीम कलाम आहे त सुलह जे अंदरि बहितरी आहे, इन जे अंदरि सरासर ख़ैर आहे। त अल्लाह ताला खां दुआ घुरूं, अल्लाह ताला असांखे जेके बि दोस्त आहिनि जेके शादीशुदा आहिनि, अल्लाह असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे घरवारियुनि जा अदा करियूं। ऐं जेके असांजूं भेनरूं आहिनि शादीशुदा, अल्लाह ताला उन्हनि खे तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे घरवारनि जो हक़ अदा कनि, उन्हनि जी इज़त कनि, ताकि जेके वाक़ियात तलाक जा हींअर वधी विया आहिनि से रुकिजी वञनि। छो त इन तलाक में जा को बि फ़ाइदो कोन्हे, तकलीफ़ूं ईंदियूं, पर वरी बि उन घर वारे सां गॾु रहणु यकीनन फ़ाइदेमंद आहे, सवाइ इन सूरत जे जो घर वारो इंतिहाई किरियल क़िस्म जो माण्हू हुजे, पोइ त उनखां जान छॾाइणु बहितर आहे। पर जेकॾहिं इंसान हुजण जे नाते उन में कमज़ोरियूं आहिनि, पर अहिड़ियूं कमज़ोरियूं कोन्हनि जेके तमामु वॾा गुनाह हुजनि या कुफ़र ऐं शिरक हुजे, त पोइ उन सां माना गुज़ारो करणु यकीनन वरी बि बहितर आहे कि नए माण्हू वटि वञण खां। उन सां शादी कंदो ख़बर कहिड़े क़िस्म जो माण्हू निकिरे, वरी बि उन सां टाइम गुज़ारणु बहितर आहे। अल्लाह ताला असांजी तौफ़ीक़ अता फरमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।